ॿुधायो आइल्स इहो आहे छा, इन जो फुल फॉर्म छा आहे, इन जा घणा मॉड्यूल्स आहिनि, इहो ॿुधाइजो त जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि जो आइल्स अलॻि हूंदो आहे ऐं अगरि कोई वर्किंग लाइ वञे थो, जॉब लाइ वञे थो, त उन्हनि जो अलॻि ॿिन्ही जो डिफरेंट हूंदो आहे छा? स्टूडेंट जे लाइ घणा बैंड्स जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जॉब जे लाइ घणा बैंड्स हुजनि, ऐं टोटल बैंड्स हूंदा केतिरा आहिनि, मिनिमम ऐं मैक्सिमम बैंड्स जो सिस्टम छा हूंदो आहे? दोस्तों, सिंध जा काफ़ी सारा नौजवान जेके ॿाहिरि मुल्क वञणु चाहिनि था, लेकिन उहे आइल्स जी उन्हनि खे एतिरी ख़बर न आहे। उन्हनि खे इहा ख़बर आहे ॿाहिरि मुल्क वञणु खपे, स्टडी पर्पज़ लाइ वञणु खपे, पर आइल्स जी वॾी ज़रूरत पवंदी आहे। आइल्स हिकु अहिड़ी टेस्ट आहे जेका अंग्रेज़ी जी टेस्ट आहे, उहो वठण खां पोइ ॿाहिरि मुल्क मौक़ा मिलंदा आहिनि, जॉब जो मौक़ो मिलंदो आहे, उनखां अलावा एडमिशन जो बि मिलंदो आहे डिफरेंट यूनिवर्सिटीज़ में। त अॼु असां सां गॾु आहिनि साईं गुलाम यासीन लाशारी साहिबु, जेके असांखे आइल्स जे बारे में अवेयरनेस ॾींदा। ऐं आउं तव्हांजो होस्ट अवेस अकबर, जेको अक्सर तव्हां सां कचहरी कंदो रहंदो आहियां। त साईं खां असां सवाल जवाब कंदासीं आइल्स जे बारे में। साईं यासीन साहिबु, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। असांखे ॿुधायो आइल्स इहो आहे छा, इन जो फुल फॉर्म छा आहे, इन जा घणा मॉड्यूल्स आहिनि। जेकॾहिं हिकिड़ो लेमैन आहे, हिकिड़ो मूंखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, त ज़ीरो खां स्टार्टिंग कीअं कयां? ख़्वाब मुंहिंजो आहे त ॿाहिरि मुल्क वञा, मां जॉब कयां या स्टडी पर्पज़ लाइ वञा, त लेकिन मां स्टार्टिंग ज़ीरो खां कीअं करे सघां थो? अवेस, तव्हांजी महिरबानी। अॼु तव्हां असांखे आइल्स जे बारे में ॿुधाइण जे लाइ इनवाइट कयो आहे। ऐं आइल्स इज़ बेसिकली इंटरनेशनल इंग्लिश लैंग्वेज टेस्टिंग सिस्टम। ऐं इहे जेका आहे सा उन्हनि माण्हुनि खे रिक्वायर्ड हूंदो आहे इहो टेस्ट ॾियणु जेके स्टडीज़ जे लाइ या ॿाहिरि एम्प्लॉयमेंट पर्पज़ जे लाइ कंहिं बि इंग्लिश स्पीकिंग कंट्री में वञणु चाहिनि था पिया। ठीकु आहे, हीउ एतिरो को ॾुखियो न आहे। जेकॾहिं असां ॾिठो वञे त असां इहे शयूं पंहिंजे सेकेंडरी स्कूल्स में, यूनिवर्सिटीज़ में सभु शयूं पढ़ी चुका आहियूं। उहे ई शयूं हिन में रिपीट थियनि थियूं पियूं। हिन में जेके आहिनि से 4 मॉड्यूल्स ॾिनल आहिनि आइल्स जा, जंहिंमें इंग्लिश स्पीकिंग जो आहे, इंग्लिश रीडिंग जो आहे, राइटिंग जो आहे ऐं लिसनिंग जो आहे। टोटल 2 hours and 45 minutes जो इहो टेस्ट थींदो आहे। इंग्लिश रीडिंग जेको आहे सो इहा 1 hour जो थींदो आहे। राइटिंग बि 1 hour जी थींदी आहे। इंग्लिश लिसनिंग जेका आहे उहा 30 minutes जी थींदी आहे, पर उनखे 5 to 10 minutes एक्स्ट्रा बि ॾेई सघजनि था पिया। माना 30 to 40 minutes चई सघूं था। ऐं 10 to 15 minutes जी स्पीकिंग जा जेको टेस्ट थींदो आहे। इंग्लिश रीडिंग में जेको आहे सो 40 क्वेश्चन्स थींदा आहिनि ऐं 3 सेक्शन्स थींदा आहिनि। उन में उहे डिस्ट्रीब्यूट थियल हूंदा आहिनि 40 सेक्शन्स, जंहिंमें चेक कयो वेंदो आहे त तव्हांजी रीडिंग एबिलिटी कीअं आहे। ऐं राइटिंग में जेको आहे सो 1 hour जो टेस्ट हूंदो आहे, 60 minutes जो सेम। ऐं उन में इंग्लिश एसे राइटिंग थी वई या जेको आहे सो इंग्लिश शॉर्ट एसे जंहिंखे चइजे थो उहो, ऐं इंग्लिश लेटर राइटिंग जेका थींदी आहे उहा रिक्वायर्ड हूंदी आहे। ऐं जेको थर्ड आहे उहो लिसनिंग आहे असांजो, जंहिंमें मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स हूंदा आहिनि, डायग्राम्स खे फिल करिणो हूंदो आहे, फिल इन द ब्लैंक्स हूंदा आहिनि, इहे इम्पोर्टेंट हूंदा आहिनि। बाक़ी जेको स्पीकिंग जेको सेक्शन आहे, साम्हूं विहारे बि टेस्ट वठी छॾींदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं ही हाणे त ऑनलाइन जो ज़मानो थी वियो आहे, त ऑनलाइन वीडियो टेस्ट बि थी वेंदो आहे, इंटरव्यू थी वेंदो आहे। लिसनिंग जे हवाले सां मां तव्हांखे इहो मशवरो ॾींदुसि त तव्हां BBC रेडियो ऑनलाइन अवेलेबल आहे, उहो उनखे तव्हां जेकॾहिं यूटिलाइज़ कयो, या BBC न्यूज़ हलंदी आहे TV ते, उनखे तव्हां यूटिलाइज़ करे तव्हां जेको आहे सो पंहिंजो टेस्ट ॾेई सघो, पंहिंजी लिसनिंग जी एबिलिटीज़ वधाए सघो था। रिगार्डिंग रीडिंग जे हवाले सां मां दोस्तनि खे इहा सलाह ॾींदुमि त रीडिंग तव्हां डॉन न्यूज़पेपर जेको थिए थो इहो तव्हां वठो ऐं इहो तव्हां डेली पढ़ो। इन सां तव्हांजी जेका आहे सा रीडिंग एबिलिटी बि वधंदी ऐं वोकैब्युलरी बि तव्हांजी वधंदी। ऐं राइटिंग जे हवाले सां जेकॾहिं तव्हां रीडिंग कंदव त वाइस वर्सा तव्हांजी राइटिंग बि बहितर थींदी, ऐं जेकॾहिं तव्हां राइटिंग कंदव त वाइस वर्सा तव्हांजी रीडिंग बि बहितर थींदी। त इंग्लिश में बेसिकली जेकॾहिं तव्हां लिसनिंग कंदव त तव्हांजी स्पीकिंग बहितर थी वेंदी, ऐं तव्हां जॾहिं स्पीकिंग कंदव त रीडिंग बहितर थी वेंदी। इहो ॿुधाइजो त जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि जो आइल्स अलॻि हूंदो आहे, ऐं अगरि कोई वर्किंग लाइ वञे थो, जॉब लाइ वञे थो, त उन्हनि जो अलॻि ॿिन्ही जो डिफरेंट हूंदो आहे छा? आइल्स जा बेसिकली 2 पार्ट्स आहिनि। हिकिड़ो पार्ट आहे अकेडमिक ऐं ॿियो पार्ट आहे जनरल ट्रेनिंग जो। अकेडमिक जेको पार्ट आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु स्टूडेंट्स जे लाइ आहे, ऐं इहो मुश्किल हूंदो आहे थोरो। ठीकु आहे। ऐं जनरल ट्रेनिंग इज़ अ बिट ईज़ी आहे, उहो सिर्फ़ु हुननि जे लाइ आहे जेके ॿाहिरि मुल्क वञी ऐं एम्प्लॉयमेंट करणु चाहिनि था पिया।
अच्छा सर, स्टूडेंट जे लाइ घणा बैंड्स जी ज़रूरत हूंदी आहे ऐं जॉब जे लाइ घणा बैंड्स हुजनि ऐं टोटल बैंड्स हूंदा केतिरा आहिनि, मिनिमम ऐं मैक्सिमम बैंड्स जो सिस्टम छा हूंदो आहे? ॿ ऑप्शन्स हूंदा आहिनि इन में आइल्स में। हिकिड़ो जनरल ट्रेनिंग हूंदो आहे, हिकिड़ो एकेडमिक हूंदो आहे। एकेडमिक में जेको आहे सो तव्हांखे डिपेंड करे थो यूनिवर्सिटीज़ कहिड़ो बैंड थी घुरनि, पर यूजुअली 5.5 ते तव्हांखे एडमिशन मिली वेंदी आहे। ऐं जनरल ट्रेनिंग जॉब जे लाइ यूज़ थींदो आहे ऐं उहो जेको आहे सो उन में 7 घटि में घटि बैंड हूंदो आहे। दोस्तों, आइल्स करणु को वॾो इशू न आहे। तव्हां जेकॾहिं घर में पंहिंजी तयारी कंदो, जेकॾहिं तव्हां डॉन न्यूज़ डेली पढ़ंदो या पंहिंजा अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, को ॿार जो को दोस्त हुजे हुन सां इंग्लिश में ॻाल्हायो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां इंग्लिश में ॻाल्हाए सघो था चैट जीपीटी जे थ्रू, त तव्हां आइल्स क्लियर करे सघो था। लेकिन इहो तव्हांखे डेली पंहिंजो हिकिड़ो वॉइस जो जेको हिकिड़ो टोनेसिटी हूंदी आहे, हिकिड़ो फ्रीक्वेंसी हूंदी आहे, उन में तव्हांखे पंहिंजो पाण वर्क करिणो पवंदो। बाक़ी दुनिया में का बि शइ ॾुखी न आहे, पंहिंजे पोयां लॻण सां हर शइ ईज़ी थी वञे। दुनिया जी हर शइ ॾुखी तॾहिं हूंदी आहे जॾहिं हुन में हथु न आहे विझिबो। जॾहिं तव्हां हुन में इंटर थी वियो ऐं कोशिशि करणु शुरू करे छॾी, शयूं सम्झ में अचणु शुरू थी वेंदो, पोइ तव्हांखे लॻंदो भाई यार ईज़ी शइ आहे। वॾी महिरबानी साईं यासीन साहिबु तव्हांजो। ऐं दोस्तो, तव्हां पंहिंजी कोशिशि जारी रखो। इंशाल्लाह मिलूं था कंहिं वरी ॿी कचहरी सां। अस्सलाम वालेकुम।